मौसीक़ी जी शुरुआत आहे इहा कीअं थी, मौसीक़ी जी दुनिया में अवां कीअं क़दम रखियो? असल में मां त हक़ीक़त इहा आहे त मां पहिरियों शाइरी कंदो हुयुमि शुरू जे जॾहिं मां पढ़ाई कंदो हुयुमि शाइरी सही। कंदो हुयुमि। शाइरी जे तौर खां पोइ मां असल में आयो हादसाई तौर जेके न हूंदा आहिनि इत्फ़ाक़ तौर जेतिरो हूंदो आहे मुंहिंजो को प्लान न हूंदो हुयो। बसि शाइरी मूंखे जुनून हुयो त मां शाइरी कयां शाइरी कंदो हुयुमि। पोइ उन खां पोइ मुंहिंजो हक़ीक़त आहे त सैयद सागर शाह मुंहिंजो शाइरीअ जे हवाले सां उस्ताद बि आहे, उनजो तमामु सम्झो वॾो नालो आहे। ऐं ॿियो असांजो खान साहब बाबा इरफान समो साहब म्यूज़िक जे हिसाब तमामु वॾो नालो आहे। उन्हनि खां मां मुतासिर थी करे हिन फील्ड में आहियां। पोइ वरी असांजा हिकिड़ा जीअं चवंदा आहिनि त इंसानु क़दम वधाईंदो आहे काफ़िला ठहंदा विया। भाउ मुमताज़ मौलवी साहब प्रोडक्शन जॾहिं स्टार्ट कई त उनजो एल्बम मूं कयो। ऐं हक़ीक़त आहे पहिरियों इहो बि मां इहो इत्फ़ाक़ तौर सां आयुमि त छो जो कंपनियूं सभु जेके पुराणा कमु कंदियूं ख़तमु थी वियूं, सीडियुनि जो दौरु ख़तमु थी वियो, USB अची वियूं, कंप्यूटराइज़ दौरु थी वियो, पोइ ख़तमु जो थी वियो त असां वरी मुमताज़ मौलवी मां वेठासीं, खान साहब इरफान समो साहब वेठासीं त कीअं कयूं मुंहिंजो भला मां स्टार्ट थो कयां। मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजो कदम मां इहो जेको खणां थो ऐं अंजाणे में खणां थो छा हिनजो अंजाम थींदो, पर हक़ीक़त इहा ईअं बसि स्टार्ट कयो। पोइ अलाह जे करम सां वधंदा वियासीं, काफ़िला वधंदा विया, जंहिंमें असांजो मोहतरम ममता लाशारी साहब जो साथ हो, उस्ताद शमर अली मीरा अली साहब, मैडम हुमेरा चना, सनम मारवी, फ़ाइज़ा अली, काफ़ी जेतिरा बि जेके सिंध जा वॾा वॾा सिंगर आहिनि नंढा वॾा सभिनि जूं महिरबानियूं असांजे मथां आहिनि। ज़बरदस्त। जी जी। अच्छा हे जेको सफ़र जी अवां ॻाल्हि कयो था त अगरि ॻाल्हि कजे तव्हांजी म्यूज़िक डायरेक्टर जी ऐं अवां प्रोड्यूसर बि आहियो, पंहिंजी ही अवांजी प्रोडक्शन आहे शाहिद राहू SR प्रोडक्शन जे नाले सां, त इहो सफ़र केतिरो ॾुखियो हुयो? तव्हां हो कदम अणॼाण थी खणी त छॾियो पर हुन में ॾुखियाईयूं केतिरियूं आयूं? हक़ीक़त इहा त मां हमेशह चैलेंज खे क़बूलियो आहे ऐं उहो मूंखे कमु रस्तो वणंदो बि आहे, जंहिंमें ॾिसंदो आहियां त ही कदम खयो आहे। ऐं हमेशह हर सफ़र जेके बि वॾा वॾा इदारा ठाहिया आहिनि जा जेतिरा वॾा नाला आहिनि तव्हां उनखे ॾिसो त उन्हनि आसानी सां कमु उहो न आया आहिनि, पंहिंजी मंज़िल ते न पहुता आहिनि, हमेशह मुश्किलात सां जेको आहे त पहुता आहिनि पंहिंजी मंज़िलुनि ते। ऐं हक़ीक़त आहे त मुश्किलातुनि में इंसान सिखंदो बि आहे घणो कुझु। मां ज़ाहिर आहे सफ़र इहो त हाणे हिते हींअर पहुता आहिनि हींअर मूंखे ख़बर पवंदी आहे त वेही सोचींदो आहियां त कंहिं धिको ॾिनो, कंहिं पथर हयो, ज़रूरी न आहे त पथर हणे, लफ़्ज़नि जा बि पथर हूंदा आहिनि, उहो थींदा आहिनि, उहो हाणे अहसासु थींदो आहे त कंहिं पाणी जो गिलास पियारियो, कंहिं हक़ीक़त इहा आहे त बसि मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो सफ़र आहे त मां अलाह जे नाले अलाह सां ॾाढो प्यारु कंदो आहियां ऐं उनजो नालो वठी करे बिस्मिल्लाह कईसीं ऐं जिन ॾुखायो त उनखे मां कॾहिं बि इंतकाम खां न वठंदो आहियां, अलाह जे हवाले सां उनखे छॾे ॾिनोसीं ऐं उनखे माफ़ बि करे छॾियोसीं। बाक़ी हमेशह तव्हां पंहिंजो सुठो सोचो, सुठो सोचे करे कदम वधायो अलाह जो नालो त इंशाअल्लाह ताला तव्हांखे पंहिंजी मंज़िल मिलंदी, तव्हांखे कोई बि हाराए नथो सघे। बिल्कुलु ईअं। शायद साहब ॻाल्हि कजे थी त अवां जीअं नाला खयां वॾनि फनकारनि जा, जीअं शमन अली मीरा अली आहे या मुमताज़ मौलवी आहे, हुमेरा चना आहिनि, इन्हनि सां अवां जे कम जो तजुर्बो कीअं रहियो? हक़ीक़त इहा आहे त उन्हनि मूंखे प्रोड्यूसर न सम्झो, जीअं न थींदो आहे त हिकिड़ा माण्हू को कंहिंसां हिसाब किताब कंदो आहे, ज़ाहिर कारोबारी कमु हूंदो आहे त हुन में कुझु मूंखां कोताहियूं बि थींदियूं, उन्हनि मूंखे नज़र अंदाज़ करे मूंखे पंहिंजे जीअं फैमिली मेंबर हूंदो उन वांगुरु प्यारु ॾिनो सभिनी फनकार। मां त हक़ीक़त आहे जेतिरो बि मां हुनजो थोरा मञा त काफ़ी घटि आहिनि, सभिनी जेतिरा बि वॾा वॾा नाला इहे तव्हां नाला खयां इन सभिनी जो हिन असांजे प्रोडक्शन में वॾो हथु आहे। जेकॾहिं इहे मूंसां साथ न ॾियनि हा ऐं उनखां वधीक जेके असांजा ॿुधंदड़ हुया, असां जेके थोरी बि शइ कयूं पिया न उहो उनखे वॾो पेश करे कनि पिया, छो जो ॿुधंदड़ इहो तव्हांखे नंढो बि उहे था कनि वॾो बि उहे था कनि, त इन जे करे इहे सभिनि जूं महिरबानियूं आहिनि। पीउ माउ जी दुआ हमेशह हूंदी आहे सभिनी सां। कुझु अहिड़ा सॉन्ग अंजाने में कया जेके मूंखे ख़बर बि न आहे त उहे 10 मिलियन 20 मिलियन ऐं ज़ाहिर 10 मिलियन त करोड़, बिल्कुलु, ऐं उनजी बजट बि नॉर्मल, के वॾी बजट वारा असां प्लानिंग सां कम कयासीं उहे असांजा फेल विया, के अहिड़ा असांजा कम गाना सॉन्ग हुया जेके असांजे अंजाने में असां कयासीं, अंजाने में कमु कयासीं, ख़बर बि न थी इहो असांजो एॾो हलंदो। हक़ीक़त इहा आहे त मां महिनत, ज़ाहिर आहे महिनत त हर माण्हू कंदो आहे, बिल्कुलु महिनत तव्हां बि कयो त हर को करे थो, कंहिंखे वरी महिनत वीचारा कंदा आहिनि उनखे ओतिरो उनखे उहा न मिलंदी आहे। हक़ीक़त इहा त महिनत जे करे थोरी मिलंदो आहे, ईअं त पोइ मज़दूर सॼो ॾींहुं वीचारो महिनत करे थो पोइ उनखे एतिरो मिले थो, ही रब जो करम आहे, अता आहे, कंहिंखे जंहिंखे मिले थी, कंहिंखे वेठे उथनि था बसि सही था कंदो उनखे अलाए केतिरो मिली थो वञे, ऐं जेतिरो मूंखे मिलियो आहे त मुंहिंजी महिनतुनि जो त सिलो मां नथो चई सघां, महिनतुनि जे सिले सां
बाक़ी रब मूंखे पंहिंजी सोच खां पंहिंजे हर शइ खां वधीक ॾेई छॾियो अता कयो आहे। ज़बरदस्त। जी जी शाहिद साहब, सिंधी मीडिया जी या सिंधी म्यूज़िक इंडस्ट्री जी जे ॻाल्हि कजे त उनखे हिन वक़्तु कहिड़ा चैलेंजिस दरपेश आहिनि? हींअर हक़ीक़त आहे त पहिरियों कमु ॾुखियो हूंदो, हींअर आसान थी वियो आहे। हींअर तव्हां जेको अजीब जंहिंखे ॿुधण बि न खपे सॉन्ग खे, उहे बि अचनि पिया, उहे बि हिट पिया थियनि। ज़ाहिर आहे ईअं आहे, तव्हां पंहिंजी मंज़िल सां कुझु फ़नकार सुठी लेवल जा जेके वॾा चवंदा यार हीउ कहिड़ो कमु थिए पियो, पोइ मां चवंदो आहियां त तव्हां पंहिंजे हिसे जो कमु कयो, सुठो कमु कयो, ऐं जेको जहिड़े क़िस्म जो कमु कनि था त उन में तव्हां ज़ाहिर थी पवंदो त जे हाणे तव्हां हीउ कमु कयो पिया, तव्हांजो कमु ॿियनि जो कमु ज़ाहिर कंदा, चवंदा त माशाअल्लाह सिंध जेको आहे तव्हांजो जेको कमु आहे, सिंध वॉइस जो कमु आहे, त तमामु बहितरु आहे। ज़ाहिर आहे हींअर उहे कम में कुझु मुश्किलातूं इहे बि आहिनि त काफ़ी कम अहिड़ा आहिनि जेके असांखे जेके म्यूज़िक में कम न करणु खपनि, उहे माण्हू कनि था। ठीकु आहे न, उहे कनि था, उन्हनि सां वरी उन्हनि जो जवाबु असांखे बि ॾियणो थो पए त भई हीअं म्यूज़िक छो अहिड़ी तरह जी छो आहे। बिल्कुलु। भले हिकिड़ी एग्जांपल ॾेई सम्झायो, का मिसाल आहे? मां सम्झी रही आहियां तव्हांजे दिमाग़ में उहा मिसाल हली रही आहे, हाणे उहा असांखे मिसाल ज़रूर ॿुधायो। मिसाल अलाए केतिरा मां कहिड़ा ॿुधायां, हिकिड़ो ज़रूर ॿुधायो। सभु सम्झण वारा सम्झी था वञनि, जेको पाण में सम्झे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। त हू जेको म्यूज़िक जो हिकिड़ो असांजी सिंध जी म्यूज़िक जी ॻाल्हि कजे त उन जो जेका अॼुकल्ह जी ॿी शाइरी मश्करी असांजे म्यूज़िक सां हक़ीक़त आहे त मश्करी ॾाढी कनि था, ऐं असांजी म्यूज़िक आहे न उहा सूफ़ी आहे, सूफ़ी जी धरती आहे, ऐं हिते महिमान नवाज़ी, असां वटि तहज़ीब, अदब, इख़लाक़ तमामु वॾो आहे। जॾहिं हिते इन धरती ते अहिड़े मश्करी टाइप जा गाना या अजीब तरीक़े जे मौज़ूअनि ते जंहिं ते तव्हां ईअं फैमिली जा नथा ॻाल्हाए सघो, उन्हनि ते जॾहिं मौज़ू अहिड़ा ईंदा आहिनि त हक़ीक़त आहे त ॾुखो थींदो आहे, तकलीफ़ थींदी आहे त यार ईअं न थियणु खपे। इन में असां पाण खे बि चवंदा त मुंहिंजी बि इहा कोशिशि हूंदी आहे त अहिड़ा असां सॉन्ग न कयूं, सुठे खां सुठा ॾियूं, जीअं असां पंहिंजी फैमिली में ॿुधूं, जेको वाह थिए। इंशाअल्लाह ताला इन ते अञा कमु कयूं पिया काफ़ी, ऐं अल्लाह कंदो इंशाअल्लाह ताला काफ़ी चेंजिंग थी वई आहे, अञा इंशाअल्लाह ताला अॻिते बि महिनत जी ज़रूरत आहे इंशाअल्लाह। शायद साहब, हिकु म्यूज़िक डायरेक्टर जी हैसियत सां अवां जॾहिं गाने जी कंपोजिशन कंदा आहियो त उन जे जेके लिरिक्स हूंदा आहिनि, उन जे जेके ॿोल हूंदा आहिनि, उहे उन्हनि जी चूंड कीअं कंदा आहियो अवां? चूंड वेहंदा आहियूं, बसि हक़ीक़त आहे त मां को प्लानिंग जो जेको बि कमु कयो न उहो मुंहिंजो फेल वेंदो आहे। ख़बर ई न आहे त छा करिणो आहे, बसि अचे मूंखां पुछंदा आहिनि करे यार छा करिणो आहे, हाणे तो फेल सम्झाणी आहे यार, शायदि मां फोन कंदो अचु, पोइ ईंदो आहे, पोइ चवंदो आहे यार तूं पुछे बि नथो त मूंखां त किथे आहियां, कहिड़े हंधि आहियां, अच, ईंदो आहे, छा करिणो आहे, मूंखे बि ख़बर हूंदी छा करिणो आहे, वेठो हूंदो आहे, चांहि पीअंदो आहे, तेसि ताईं का न का हा ही सॉन्ग कर। हाणे हिकिड़ो असां गानो कयोसीं तो फेल सम्झाणी, दिलि जी उम्मीद तोड़ाए किसी ने। हाणे जॾहिं असां कयूं पिया त ख़ान साहिब बाबा इरफान समो साहिबु चए पियो यार इंटरनेशनल लेवल ते हुननि जा चैनल आहिनि, ॿियनि जा इंटरनेशनल ते फ़नकारनि ॻायो आहे, हाणे तव्हां सिंधी म्यूज़िक जे हिसाब सां चैनल आहे, ज़ाहिर असांजो त उन्हनि जे हिसाब सां चैनल घटि आहे न, ज़ाहिर मञणु खपे त, ऐं तव्हां उन लेवल सां वीडियो बि शूट न कंदो, अहिड़े त सां म्यूज़िक बि ज़ाहिर आहे। मूं चयो तव्हां कयो, बिस्मिल्लाह कयो, ऐं कयोसीं हींअर 8 मिलियन तो असांजो दिलि में उम्मीद तोड़ाए किसी ने, तुफ़िल संजाणी जो, ऐं उन ऐं जे इंटरनेशनल फ़नकारनि ॻायो उन खां पोइ तुफ़िल असांजी सिंधी प्रोडक्शन, त मां इन मां अंदाज़ो लॻो त तव्हां सुठो कमु कंदो, तव्हांखे सुठे ॿुधंदड़ वारा आहिनि, ज़रूरी न आहे त तव्हां ख्वारीअ वारा कम कयो, ऐं जंहिंमें तव्हां चओ त भई असांखे 5 गारियूं मिलंदियूं त पोइ उन खां पोइ असांजो वाह थींदी, माण्हू असांखे ॿुधंदा, ईअं न आहे। ही असांजा ही 8-10 करोड़, पोइ असांजी जेके जेके अवाम आहे, जेके ॿुधंदड़ आहे, त ज़रूरी थी न त उहे अजीब तरीक़े जा सॉन्ग ॿुधंदा हूंदा, इन करे का ख़बर न, प्लानिंग का बि न हूंदी आहे, बसि बिस्मिल्लाह अल्लाह जे हवाले सां पोइ जिथे पातासीं। अच्छा, एसआर प्रोडक्शन जी ॻाल्हि कजे त उहा नए टैलेंट खे या नवनि गाननि खे प्रमोट कीअं करे रही आहे, कीअं अॻियां आणे रही आहे? असां तमामु घणो कयूं पिया, तव्हां हींअर बि जेके सिंगर हलनि पिया तक़रीबन असांजा ई तयारु थियल आहिनि, तक़रीबन अलाह जे करे महिनत थियल आहे असांजी उन्हनि ते, ऐं सुठो कमु कनि पिया, ऐं असांजे हवाले सां ॾिसो न, हाणे असांजे एसआर प्रोडक्शन ते तव्हां चेक कंदो त सिंध जो पहिरियों वॾे में वॾो चैनल एसआर प्रोडक्शन आहे, तव्हां भली समूरा चैनल चेक कयो, उन में एसआर प्रोडक्शन जो वॾो किरदारु आहे।
उन में नंढे खां वठी वॾे फनकारनि ते उन में कमु थियो आहे बिल्कुलु ठीकु आहे अवामी खां वठी अदब ताईं उन में कमु थियो आहे हर तबिके जो उन में असांजो कमु थियल आहे हर तबिके जे कम खे माण्हू साराहियो आहे इज़त ॾिनी आहे मां हाणे जॾहिं सिंध जो जेके बि चैनल आहिनि नाला मां नथो खणी सघां सिंध जा जेके बि चैनल आहिनि ठीकु आहे जेके बि सिंध जा चैनल आहिनि उन में तव्हां SR प्रोडक्शन तव्हां ॾिसंदो त उहो पहिरें नंबर ते आहे सब्सक्राइबर जे हिसाब सां थियो व्यूज़ जे हिसाब सां चेक कयो हर हवाले सां उन में अच्छा अलाह जे करम सां नंढे खां वठी वॾनि फनकारनि कमु कनि था ऐं मूंसां ई कमु पिया कनि ॿियनि सां न पिया कनि इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे अहिड़ा फनकार आहिनि जेके कंहिंसां कमु करणु पसंदि न कंदा आहिनि पर मूंसां कमु कनि त मुंहिंजे लाइ त हिकिड़ी रब जो मुंहिंजे मथां करम आहे न त मां हिकिड़ो आम माण्हू थी करे वरी हेॾो इदारो थी वियो ऐं हुन खां पोइ उहे जेके माण्हू हेॾा वॾा वॾा जेके फनकार आहिनि उहे कंहिंसां कमु न कनि ऐं मूंसां कमु कनि कामयाबी आहे इहा तव्हां SR प्रोडक्शन जी कामयाबी आहे न हुन मां तव्हां ॾिसो कामयाबी इनखे चइबो आहे न अव्हां जॾहिं पंहिंजी म्यूज़िक वीडियोस ठाहींदा आहियो त पोइ कहिड़ियुनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहियो या कीअं अव्हां सोचंदा आहियो त मां हिनखे बहितर कयां जीअं अव्हांजी ऑडियंस आहे जीअं अव्हां जा ॾिसंदड़ आहिनि ॿुधनि त था पर म्यूज़िक ॾिसण जेका वीडियोस ठहंदियूं आहिनि उन ॾिसण बि वॾो माण्हुनि खे पसंदि ईंदो आहे त उहो अव्हां कीअं ज़हन में मुंहिंजो शुरू खां इहो शौक़ु हुयो शुरू खां मां जॾहिं कमु कंदो स्टार्ट खां कयो हक़ीक़त इहा माना मिसाल आहे हिकिड़ो एल्बम जी बजट आहे 3 लख वही 3 लख त उन ते मुंहिंजा 5.5 लख 6 लख बि लॻी वेंदा त मां कंदो हुयुमि हाणे 2-2.5 लख माना पहुते हुयुमि न हिकिड़ो हर माण्हू सोचींदो आहे त यार मां कमु जेको बि कयां त भई ही लख जे ऐं मूंखे 1.5 लख बचंदो त पोइ मां कमु मां ई न कयो कमु मतिलबु मां चयो हुन में भली मुंहिंजो कमु सुठो थिए हिन में स्क्रीन मतिलबु जीअं कैमराऊं सुठियूं लॻाइणियूं आहिनि लोकेशन सुठी ॾियणी आहे क्वालिटी ॾियणी आहे म्यूज़िक जे बि हवाले सां ईअं ई थियो पोइ इन में मां कॾहिं बि उहो न कंदो अॼु ताईं बि कॉम्प्रोमाइज़ न कयो अच्छा इन में इहा ज़रूरी थोरे त मां को वॾो लेवल जो कमु कयो पर जेतिरो कमु हले थो उन खां मां बहितर जी कोशिशि कई आहे हाणे अञा बि मां पंहिंजे कम में कोताही नज़र कयां थो छो जो इंसानु जेतिरो बि कमु कंदो न उन चवंदो त भई मां हाणे पूरो करे मुंहिंजो बसि मूंखां वधीक कुझु बि न आहे तव्हां जेकॾहिं कल्ह कमु करे विया हूंदो अॼु कंदो त चवंदो यार कल्ह खां अॼु मूंखे बहितर करिणो आहे मुंहिंजी सोच इहा आहे त जेको मूं कल्ह कमु कयो अॼु जेको मां कमु कंदो उन खां मूंखे बहितर करिणो आहे ऐं मूंखे पंहिंजूं मां पाण रोज़ ॾिसंदो आहे त मुंहिंजूं में कोताहियूं कहिड़ियूं आहिनि मां कहिड़ियूं ग़लतियूं कयां थो कहिड़ा ॿिए दफ़े कम न कयां जंहिंसां मुंहिंजो हाणे इहा ई मुंहिंजी मूंखे पंहिंजो पाण सां जंग हूंदी आहे ऐं मूंखे पाण सां ई हिकिड़ा हूंदा आहिनि ॿियनि सां मुक़ाबिलो कंदा आहिनि मुंहिंजो पाण सां मुक़ाबिलो आहे मां पाण खे चैलेंज ॾींदो आहियां त भई न मूंखे छो जो मां ॿियनि खे छो ॾिसां मूंखे ॾिस न मां ॿियनि खे ॾिसी करे हीअं थो थिए मूंखे पाण खे ॾिसणो न मूंखे किथे पहुचणो आहे मूंखे कहिड़ो कमु करिणो आहे मूंखे रोज़ मुंहिंजो ज़हन में इहा ई शइ हूंदी आहे त मूंखे कहिड़े फनकार खे रिकॉर्ड करिणो आहे शायदि सभु ॻाल्हि कंदासीं अव्हांजे सफ़र जी त सफ़र में ज़ाहिर आहे असां कुझु सिखंदा बि आहियूं ग़लतियूं बि कंदा आहियूं उहे ग़लतियूं असांखे सेखारींदियूं बि आहिनि भला अव्हां कहिड़ियूं अहिड़ियूं ग़लतियूं कयूं जे मां अव्हां सिखियो ऐं अव्हां सम्झो था जे मूंखे वरी खां मौक़ो मिले त मां उहे ग़लतियूं न करियां हक़ीक़त इहा सभ खां वधीक जेको न मां सभ ते यकीन ॾाढो घणो कयो यकीन करणु बि खपे पर हक़ीक़त इहा आहे त तव्हां एतिरो बि न कयो जो सुभाणे खां पोइ तव्हांजे मथां कोई तव्हांजो वार करे ऐं उहो उनजो तव्हां निशाना बणिजी वञो उन खां पोइ इहो मुंहिंजी प्राइवेसी पंहिंजी ज़िंदगी जी ज़रूरी आहे सभ खे पंहिंजो सभ सां प्यारु कयो सभ सां तव्हां घुमो फिरो मज़ो वठो पंहिंजी ज़िंदगी जूं अहिड़ियूं शयूं जेके सुभाणे खां पोइ तव्हांजी ॻाल्हियुनि खे को माण्हू मज़ाक़ बणाए ऐं हर कंहिंखे पंहिंजो सम्झी करे पंहिंजो छो जो जहिड़े क़िस्म जो माण्हू जेको हूंदो आहे न उहो सभिनी खे ओड़ो सम्झंदो आहे जेको जंहिंजो साफ़ हूंदो आहे न उहो चवंदो त मां हीअ बि ईअं हूंदो जीअं ॿियनि जो को ॻाल्हियूं रखंदो आहे उहो चवंदो त यार हीअ बि मुंहिंजी ॻाल्हि रखंदो छो जो कुझु ज़िंदगी में मुंहिंजे मथां बि अहिड़ा सफ़र आया कुझु अहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं मां जंहिंखे पंहिंजो सम्झो त भई मुंहिंजा पंहिंजा आहिनि ऐं कुझु बि थी वेंदो हीअ मूंखां परे न वेंदा धोखो छा ॾींदा धोखो न ॾिनो पर बसि कुझु शयूं सेखारियो प्राइवेसी जीअं तव्हां पंहिंजी पर्सनल शयूं तव्हां ॿुधायो था कंहिंखे हक़ीक़त इहा त इहा अमानत आहे बिल्कुलु ईअं आहे जेके ॾिठो वञे त इहा अमानत आहे अमानत में ख़यानत न आहे करणी असां वटि माण्हू जो इहो आहे त जेकर तव्हां 5 ॾींहं सां रहो था वाह कनि था उन खां पोइ 5 ॾींहंनि खां पोइ जेकर उहो तव्हां खां नाराज़ थी वेंदो पोइ तव्हां जूं बुरायूं तव्हांजी इहो न करणु खपे
त मूंखे इहा मूंखे माना सबक़ मिलियो त मां पंहिंजी अॼु खां पोइ पहिरियों मूं में न वियो हुयो मन जीअं माण्हू हिकिड़ो वेंदो आहे हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो सम्झंदो पर्सनल आहे पंहिंजो हा ॻाल्हि पंहिंजी दिलि जी आहे उहा शेयर सभिनी खे कंदो आहे ॿुधाए छॾींदो त आहे मां चवंदुमि त जेके ॾिसनि था तव्हांजा त तव्हां महिरबानी करे जेको बि ज़िंदगी जो कमु कयो त पंहिंजी प्राइवेसी ज़रूरु रखो ऐं पंहिंजे काॾे बि वञो था या कुझु सलाह मशवरो पंहिंजे घर वारनि सां ज़रूरु कयो त भई असां हीउ कमु कयूं था असां हिन सां असांजो उथणु वेहणो आहे इहे ज़रूरी शयूं हूंदियूं आहिनि त हर कंहिंखे पंहिंजी लाइफ में एतिरो एक्सेस न ॾियो जो केर बि अव्हांजी लाइफ में तव्हांजी इज़त उछलाए सघे या को तव्हांजे मथां को तकलीफ़ विझे ॿियो छा थो करे त करण वारो त रब आहे न हू त हुन पंहिंजो किरदारु निभायो इहो आहे त मां अॼु खां पोइ इहो सोचियो त तव्हां बि कॾहिं बि पंहिंजी प्राइवेसी कंहिंखे न ॾियणी बिल्कुलु सही था चओ शायद साहब जेके नौजवान हिन वक़्तु तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि ऐं जेके म्यूज़िक प्रोडक्शन में अचणु चाहिनि था या सिंगिंग में अचणु चाहिनि था इन्हनि खे अव्हां कहिड़ी सलाह ॾियणु चाहींदा इन में इहा ई मां उन्हनि खे सलाह ॾींदुमि त पहिरियों त पंहिंजे सीनियरनि जी इज़त कयो हाणे ॿाहिरि मुल्कनि में जेके बि आहिनि त ॾिसो था उहो मैडम आदा परीन खां त वधीक को बि नथो थी सघे पर हुन में ॾिसो न झुकाव केतिरो आहे बिल्कुलु निवड़त नियाज़ निवड़त असां वटि कुझु दोस्त आहिनि जेको हिकु ॿ गानो कंदा आहिनि या कुझु शयूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि त पोइ उन्हनि में उहो थींदो आहे बसि असां यकीन कयो तव्हां जेसिताईं नियाज़ निवड़त तव्हां में झुकाव न आहे तव्हांजे सीनियरनि जो अदब इख़लाक़ न आहे त तव्हां कुझु बि नथा करे सघो बाक़ी तव्हां पंहिंजी मंज़िल कयो ऐं हमेशह ॿ रस्ता आहिनि हिकिड़ो अच्छाई वारो आहे ॿियो बुराई वारो आहे तव्हां बुरो कमु कंदो त उहो बि तव्हांजी ज़िंदगी में लिखियो वेंदो सुठो कमु कंदो बि लिखियो वेंदो कोशिशि कयो पोइ भली हो बुराई वारा कमु आसान था लॻनि 10 थींदा पर हेॾा त हिकिड़ो कमु उहो अच्छाई वारो हिकिड़ो कमु भलो आहे बहितर वारो जेको कमु आहे सही था चओ उहा सुठाई वारो कमु तव्हां सां सॼी ज़िंदगी हलंदो भले हिकिड़ो ई तव्हां कमु थियल हुजे पोइ उन जे करे नौजवान जेके बि आहिनि सुठो कमु कनि महिनत कनि ॿिए जो बुरो न सोचनि पंहिंजो भलो जेकॾहिं ॿिए जो भलो नथा करे सघनि त बुरो बि न सोचनि बिल्कुलु ईअं ई आहे